अस्सलाम वालेकुम आदाब साईं। ही तव्हांखे ख़ूबसूरत अॼु अहिड़ो असां हिकिड़ो मेवे जो तव्हांखे दीदार कंदासीं। हिकिड़ी अहिड़ी मेवात आहे जेको अलाह साईं जा किरोड़े करम हीअ असांखे अलाह साईं फ्री में असांखे मेवो अता कयो आहे। थरपारकर जे इलाइक़े में ॾिसो केॾो ख़ूबसूरत रंगीन अनार जे कलर जहिड़ो गुलाबी कलर जो तमामु ख़ूबसूरत असांजे लाइ हिकु मेवो अलाह साईं नेमत अता कई आहे जेको थर जे इलाइक़े में थींदो। ॾिसो तव्हां बि ॾिसी सघो था, हीअ साम्हूं तव्हांजे आहे केॾो ख़ूबसूरत आहे। हीअ हिनखे जोड़े हिन जे अंदरि हिकिड़ी ककरी हूंदी आहे, हुन मां ककरी कढी पोइ हिन जूं खलूं जेको ज़ाइकेदार खटियूं ऐं मिठियूं हूंदियूं आहिनि उहो खाइबियूं आहिनि, ऐं हिन में अंदरि जेको ककड़ी हूंदी आहे उहो उछलाइबी आहे ऐं अंदरि खलूं खाइबियूं आहिनि। तव्हां ॾिसी सघो था केॾो ख़ूबसूरत रंगीन गुलाबी कलर जो तमामु सुठो ॿेर असांखे अलाह साईं इनामत अता कई आहे। असां हिनखे सिंधी में चवंदा आहियूं ॿेर। ॿेर जेको कंडनि वारी ॿ क़िस्म जा कंडा हुन में थींदा आहिनि, हिकिड़ो सिधो कंडो थींदो आहे, हिकिड़ो आटो कंडो थींदो आहे, ऐं वॾा पन पते वांगुरु तक़रीब दरमियान में थींदा आहिनि, उनखे असां सिंधी में चवंदा आहियूं ॿेर। उहो तमामु ख़ूबसूरत ॿेर हिन में अलाह साईं असांखे मेवो हिन ॿेर झलींदी आहे। इहा फ्री में हर अमीर ग़रीब तो रखो खाई सघे थो। असीं वॾनि तो नंढनि खे गिफ्ट करे ॾींदा आहियूं, पसंदि सां खाईंदा आहिनि ऐं टाइम ते बिल्कुलु असांखे नियापा ॾींदा आहिनि त बाबा असांखे हीअ सुखड़ी ॿेर असांखे मोकिले ॾियो। दोस्त संग साथ वारा तमामु ॾिसो ख़ूबसूरत तव्हांजे साम्हूं असां वीडियो कयो आहे। असांजा अहिड़ा वीडियो तव्हां असांजो सब्सक्राइब ऐं लाइक कंदा त तव्हांखे असां ख़ूब असां तव्हां ताईं वीडियो शेयर कंदा आहियूं, तव्हां पहुची सघंदा। मां आहियां तव्हांजो आबास अली कुंबर।